एतिरे सीअ में ऐं एतिरे मींहं में दिलि चयो पिए त या त गुड़ वारी तहरी ठाहियां या त पंहिंजो गुड़ जी भूसरी ठाहियां, पर वेट मूंखे इजाज़त नथो ॾिए त कुझु अहिड़ियूं शयूं खां। इन लाइ बसि सादो सादो पराठो ठाहे ऐं पंहिंजो हिन मिक्स सब्जी सां गॾु मिक्स सब्जी ठाही हुई कल्ह। इहा जेतिरी बि हूंदी आहे न, असीं हस्बैंड वाइफ ख़तमु करे छॾींदा आहियूं, असांखे एॾी वणंदी आहे। बसि भई थोरो गिहु हणी दिलि खे ख़ुशि करे त बसि थी वियो, इहो मुंहिंजो पराठो थी वियो। त बसि फ़िलहालु आउं इहो सिंपल पराठो ई खाई थी छॾियां पंहिंजी मिक्स वेजिटेबल सां। यम यम यम। जीअं त अॼु आहे हमज़ा जो ॾींहुं, त अॼु हमज़ा जी फेवरेट डिशिस ठहंदियूं। अॼु हमज़ा खे चाइनीज़ वणंदो आहे, त हीअ मां चाइनीज़ जी तयारी करे रखी आहे। चाइनीज़ राइस ठहंदा ऐं हीअ मां जूलियन कट चिकन कटियो आहे, त उन सां गॾु ही चिकन वेजिटेबल कुझु ठाहींदसि। ऐं हमज़ा लाइ अॼु मिठो ठहंदो हिकिड़ो। हीअ मां चाइनीज़ राइस लाइ सभु शयूं कट करे रखियूं हुयूं। हीअ मूं कल्ह ई सभु तयारी करे छॾी। कल्ह मां मिक्स सब्जी ठाही हुई, त उन सां गॾु मां हिननि खे बि कट करे छॾियो। जीअं मां चिकन कट कयो आहे, ईअं मां हीअ चिकन सां गॾु कुझु वेजिटेबल्स कट कयूं आहिनि। इहे वेंदियूं चिकन सां गॾु। हीअ राइस लाइ मूं रखियो आहे। अच्छा हीअ ॾिसो, हिन में बि पाकिस्तान में बि हुजनि, हीअ पंहिंजो बंदि गोभी हूंदी आहे नी, नंढड़ी नंढड़ी बंदि गोभी आहे। हीअ असां पुर्तगाल में खाधी हुई, भाभी असांखे फस्ट टाइम खाराई, त असांखे ॾाढी वणी मूंखे मुंहिंजे हस्बैंड खे। त मुंहिंजे हस्बैंड चयो हिन दफ़े चाइनीज़ ठाही त हिन में विझजां। सो ही मां येस्टरडेज़ जी तयारी करे रखी हुई। सभिनी शयुनि जी नंढियूं नंढियूं मूं सभु भाॼियूं कटियूं। ॾाढी महिनत लॻंदी आहे, पर छा डिश ठहंदी आहे आख़िर में। वाह वाह वाह। सो कल्ह ई वेई मां सॼी कटिंग वग़ैरह कई ताकी अॼु टाइम बचे। सो उहोई त अलहमदिल्ला टाइम बची वियो आहे, त सभिनी पवंदियूं। ऐं ॿिया वेंदा हिन में हीअ स्वीट कॉर्न, हीअ मां पैकेट वारा यूज़ कंदी आहियां, ॾाढा मिठा हूंदा आहिनि। लिखियो पिया न स्वीट, मिठा हूंदा आहिनि। ऐं इन सां गॾु हमज़ा जे लाइ मां ठाहियां पई मिठो, उहो त थोरो टाइम लॻंदो। अॼु हमज़ा लाइ ठाहियां पई डोनट्स। फ़िलहालु मां अटो रखी छॾियो आहे तयारु श्यारु करे, हा थी त वियो आहे। त इन लाइ मां डोनट्स ठाहींदमि। मूंखे फरमाइश पई की त मां लाइ डोनट्स ठाहिजो। मुंहिंजो चलो ठीकु आहे, अॼु हमज़ा जो डे आहे। त बसि मां हाणे डोनट जी तयारी शुरू कई आहे। हिनखे बि टाइम लॻंदो तयारु करे। अच्छा हीअ मां इन सां पंहिंजी कटिंग कंदी हुअसि। हीअ मां हितां ई वरितो कुवैत मां, लोकल आहे। ऐं हीअ मां हीअं टीमो तां घुरायो हो, पुर्तगाल में घुरायो हो। हीअ मुंहिंजो हो कोन हुते मूं वटि, त मूं घुरायो त हिन सभु ॾाढा सुठा ठहिया हुआ। सो हाणे ॾिसां थी ॿिन्हिनि सां शेप ठाहिनि को, मूंखे हिन जो त विसरी वियो आहे। पंहिंजा सुठा थींदा हुआ हिन जा बि ॾाढा। त ॾिसां थी ॿिन्हिनि मां किन सुठा थियनि था। जिते मां इहो ई यूज़ कयो पंहिंजो पुराणो, इन करे जो हिन सां थोरो साइज़ वॾो पियो थिए। हीअ मां पहिरियों हिन सां कयो हो, त हिन सां साइज़ थोरो वॾो पियो थिए। सभिनी में फ़र्क़ु आहे। ऐं हमज़ा मूंखे चयो मामा मुंहिंजे लाइ इलाही सारा ठाहिजो, त बसि आउं खाईंदो रहां। त उन लाइ मुंहिंजो बसि पोइ हीअ बेस्ट आहे त इन जा ठाहिजनि, त ताकी थोरा वधीक थियनि। जी त हीअ डोनट्स तयारु थी विया, पर ॿाहुनि जी सही वारी एक्सरसाइज़ थी आहे। ठाहे 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 ठाहे। सो इन लाइ तव्हांखे नज़र ईंदा त के वीचारा मोटा आहिनि, के सना आहिनि, के कुझु ज़्यादा ई सना आहिनि जे हीअं आहिनि, ऐं कुझु ज़्यादा ई मोटा आहिनि। पर ख़ैर ऐं थकी वियसि। ऐं हमज़ा साहिब जे पेट में वेंदा, पोइ मूंखे ॿाहिरि सेल कोन करणा। सो ख़ैर हिननि खे मां ढके करे 15-20 मिंट खनि रखी करे पोइ हिननि खे फ्राई कंदसि। बसि हिनखे मां वना में विहारे छॾियो। जिते डोनट्स तयारु थियनि पिया, कुझु थी विया आहिनि, त मां हिते रखी छॾिया आहिनि। की मां पहिरियों रखियो ऐं खाईंदसि। हीअ ॾुखो खाइण में ॾाढो मज़ो ईंदो आहे, नरम नरम आहिनि, नहीं नरम। सो ही बि बसि तयारु थियनि पिया। या अल्लाह, फ्राई थींदा विया वञनि। डोनट्स तयारु करण खां पोइ मां पंहिंजे चिकन जी तयारी स्टार्ट कई, जंहिंमें भले टाइम लॻंदो आहे। चिकन में मां घणा मसाला न विधा आहिनि। मां ब्लैक पेपर, वाइट पेपर, सॉल्ट, सोया सॉस, इहे 4 शयूं विधियूं। पोइ मां विधो बेदो, 2 चमचा मैदे जा, 2 चमचा कॉर्नफ्लावर जा। उहो वधीक कोन विझिबो आहे, उनजे करे पोइ पंहिंजो थोरी सड़ बि थी वेंदा आहिनि। पंहिंजो जूसी जूसी न आहिनि रहंदा। इन लाइ 2 चमचा ई अधु किलो में इनफ हूंदा आहिनि। त बसि उहे विझी करे बसि मां हिननि खे फ्राई कयनि। को बोनलेस आहे, फ्राई बि जल्दी थी वेंदा आहिनि। ओवर कुक कंदासीं त पंहिंजो हीअ हार्ड थी वेंदा, त वधीक हिनखे पचाइण जी ज़रूरत न आहे, फ्राई करण जी ज़रूरत न आहे। हीअ जल्दी तयारु थी वेंदा आहिनि। चिकन तयारु थी वियो, जो तव्हांखे ॾेखारियां केॾो जूसी जूसी थियो आहे। हिनखे ॾेखारे त जॻह को डोनट्स जे टेबल ते पिया आहिनि। हा थधा आहिनि इहे सभु, केॾी सुठी चिकन थी आहे। अच्छा मां पाकिस्तान में ठाहिया हुआ, पंहिंजे नेबर खे मोकिलिया हुआ। त उन्हनि मूंखां पुछियो त जी बाजी तव्हां हीअ फिश कीअं ठाही आहे। मुंहिंजो फिश कोन्हे, चिकन आहे।
त शायदि उन्हनि खे ज़ाइको जो फिश जो लॻो पर सुठी ऐं जीअं मूं कटिंग कई आहे न इन कटिंग सां छा थींदो आहे मूं जेको नोट कयो आहे ख़बर न ॿियनि खे कोई एक्सपीरियंस हुजे या न त इन जेकी कटिंग आहे न कटिंग जे करे बि इलाही जूसी रहंदी आहे ऐं इनखे घटि कुक कयो त बि जूसी रहंदी आहे ऐं थोरो मोटो मोटो कट कयो चिकन अंदरि वियो स्किन रहिजी वई पर ॾाढा सुठा थींदा आहिनि हिनमें जेको वाइट पेपर आहे जो ब्लैक पेपर जो माइट आहे एॾो सुठो ज़ाइको एॾी सुठी ख़ुशबू आहे हिनजी तव्हांखे छा ॿुधायां काश तव्हांखे खाराए सघां हितां छो तव्हांखे डोनट थी ॾेखारियां थोरा फैलिया पिया आहिनि हे त मां सादा रखिया आहिनि मूंखे प्लेन वणंदा आहिनि हिननि खे मां हल्को बसी हणी करे हणी रखियो आहे या खाईंदसि बाक़ी मां तव्हांखे ॾेखारियां थी जेके हमज़ा मूंखां ठाहिराया आहिनि जीअं त डोनट्स आहिनि जेके मां ठाहिया आहिनि ऐं हिननि खे रखिया ताकी थोरा ड्राई थी विया सही नमूने सां त बसि हिननि खे हाणे हुते शिफ्ट कंदसि हिते थोरी घणी ब्राउनी पई जेकी मूं कढी आहे अच्छे मां तव्हांखे पहिरीं ब्राउनी ॾेखारी उन खां पोइ हीअ टियों दफ़ो ठही आहे उन खां पोइ वरी हमज़ा ठाराई हुई ऐं पंहिंजो कुझु गेस्ट वग़ैरह आया ख़तमु थी त वरी ठहे त सही हिते जी बचे त मां चयो कढी करे ऐं चयो हीअ डोनट रखी थी छॾियां हमज़ा जे लाइ त बसि हीअ पूरा सेट करे हुते रखंदी वेंदसि जी आहिनि कंप्लीट डोनट्स फ़िलहाल ॿाहिरि रखां थी ताकी हिननि खे थोरी हवा लॻे अञा थोरा ड्राई थियनि पोइ ज़ैद जा अलॻि कंदसि हमज़ा जा अलॻि कंदसि न त हमज़ा ॾाढो अटैक कंदो ऐं सुठा सभु चूंडे पाण खणी वेंदो ज़ैद खे छॾे ॾींदो सो जी मां थोरो सॉस बि ठाहियां हिन जे लाइ पंहिंजो चिकन जे लाइ चिकन जी जेकी वेजिटेबल वग़ैरह वेंदियूं उन लाइ बसि थोरे पाणी में मां वरी हिन में कॉर्नफ्लोर विधो आहे त नज़र अचे पियो मिक्स थियण जो टाइम लॻंदो थधो पाणी हो इलाही सो हीअ पंहिंजो ब्लैक पेपर विधा आहिनि वाइट पेपर विधा आहिनि थोरो सॉल्ट विधो आहे जो हुन में सोया सॉस विधो आहे सोया सॉस में उहो ई लूणु जाम हूंदो आहे त बसि ऐं थोरी मूं हुन ब्राउन शुगर विधी आहे ताकी थोरो चटपटो थिए थोरो मिठो थिए खटो मिठो थिए खटे मिठे जी असां थोरो चटपटो थोरो मिठो ॿ शयूं मोड कनि ऐं अॼु वेंदसि ग्रोसरी वग़ैरह करण जे लाइ पर हमज़ा खे जेतिरी जल्दी हूंदी आहे तकड़ हूंदी आहे त हमज़ा मूंखे टाइम न ॾिनो तव्हां वठी अचां त मूं वटि साओ बसरु कोन्हे इन में ॾाढो मज़ो ॾींदो आहे साओ बसरु तव्हांखे ख़बर हूंदी चाइनीज़ जी जान हूंदी आहे त उनजो वाइट पार्ट हुजे ग्रीन पार्ट हुजे त ॿिन्हिनि जी ख़ुशबू अलॻि अलॻि हूंदी आहे बहितरीनु हूंदी आहे सो हमज़ा मूंखे एतिरो टाइम ॾिनो कोन तव्हां वञी पंहिंजो को वठी अचां ऐं ॿियो मूं वटि तिरनि जो तेल बि कोन्हे उहो मूं वटि ख़तमु थी वियो बल्कि जॾहिं आउं पुर्तगाल मां वापसि आयसि मूं वटि रखियलु हुयो ऐं उहो एक्सपायर थियो मूं 2 ॾींहं पहिरीं छॾियो आहे वरी आउं वठी कोन आई आहियां सो इहे 2 शयूं मोट कोन त इहे शयूं पवंदियूं तिरनि जी ख़ुशबू आहे हा छा ॿुधायां छा केॾी बहितरीनु थींदी आहे सो ख़ैर फ़िलहाल जेके शयूं आहिनि उन्हनि सां ठाहियां थी इन करे हिकु थी वियो आहे इन सभिनीनि शयुनि में डोनट्स ठाहिण में जो ख़ैर ॿारनि खे त न टाइम आहे तक़रीबन 3 बजे खां पोइ ई ईंदा आहिनि पर मानी तयारु हुजे ॿार लथो पियो हुजे थोरी तेल बसि भाॼी विझंदो हूअं अगरि साओ बसरु हुजे हा त जो वाइट पार्ट विझूं हा साए बसर जो उहो जॾहिं थी वञे हा उनखां पोइ उनखे विझां हा भाॼियूं थोरो हिननि खे नरम करे हालांकि थोरी कचियूं रहंदियूं ॾाढो मज़ो ॾींदियूं आहिनि खाइण में पर ॿारनि जे करे न माण्हू नथो कचियूं रखी सघे थोरी नरम थींदियूं पोइ हिनजे अंदरि आउं पंहिंजो सॉस विझंदसि रखी था छॾियो पोइ सॉस वेंदो सूस केॾी पई अचे सुबुह जो मींहुं पियो वसियो हींअर उस बि निकिरी आई इहा आहे मौसम कंहिंमहिल उस केॾीमहिल मींहुं केॾीमहिल सीउ त केॾीमहिल कोन्हे हाणे हीअ कुकिंग लाइ कई आहे न हाणे सीउ कोन पियो पए मूंखे सो ख़ैर पंहिंजो हीअ बसि थोरी नरम थींदियूं पोइ हुन में सॉस विझंदसि सॉस सां थोरो मिक्स करे पोइ चिकन विझंदसि तयारु थी वियो बसि एतिरी महिनत घणी महिनत हूंदी आहे जे काटाकुटी में जेकी मूं कल्ह करे छॾी सभु वेजिटेबल लॻनि केॾी सुठियूं पियूं कलरफुल इलाही टाइम ॾिसो केतिरी सुठी आई आहे कॉर्नफ्लोर जे करे सॼो चिकन चखे पियो जी त चिकन अलहमदुल्ला तयारु थी वियो ऐं इलाही सुठो यमी थियो आहे इन टाइम हुन में साओ बसर जेको वरी ग्रीन पार्ट हूंदो आहे पोइ मथां रखी छॾींदी आहियां पोइ बसि हुनखे बंदि करे छॾींदी आहियां त हिनजी स्टीम में उनजी ख़ुशबू एॾी सुठी थी वेंदी आहे मतिलबु पूरो ख़ुशबूदार थी वेंदो आहे सो हीअं त ख़रीद तयारु थी वियो बाक़ी आहिनि मुंहिंजा ही राइस तयारु थींदा फ़िलहालु त मां पुसाए रखियो आहे
जेसीं चांवरनि जो टाइम अचे। अगरि मूं वटि साओ बसर हुजे हा त हिन टाइम साओ बसर विझां, पर हाणे साओ बसर कोन्हे त हिन डायरेक्ट हिन में बेदो विझंदसि। अच्छा, केतिरियूं सभु वेजिटेबल विझ बि मूंखे को हिन जो अंदाज़ो कोन्हे। ऐं जॾहिं बि विझंदी आहियां कॾहिं मुंहिंजो वधीक थी वेंदियूं आहिनि, कॾहिं घटि थी वेंदियूं आहिनि, त मूंखे को आइडियो कोन्हे। हा, चांवर जेके मूं पंहिंजो तक़रीबन 350-400 ग्राम जा हूंदा, त उनजे हिसाब सां आई डोंट नो ही काफ़ी आहिनि या कोन्हनि, पर जेतिरियूं वेजिटेबल आहिनि सभु मूं थोरी थोरी विधियूं आहिनि। नंढी नंढी शिमला मिर्च बि आहे, गजरूं आहिनि, बंद गोभी, बीन्स वग़ैरह जेके आहिनि, बीन्स आहिनि, मटर आहिनि, ऐं हीअ जेके हुआ बंद गोभी नंढी नंढी तव्हांखे ॾेखारी पई, मां कट करे विधी आहे। वाइट पेपर आहे, वाइट पेपर, ब्लैक पेपर, अल्लाह ब्लैक पेपर, कोई जब सोया सॉस विझना जो टेस्ट ॾाढो मज़े जो थींदो आहे। हर शइ में जीअं शइ में विझो बहितरीनु टेस्ट हूंदो आहे। जी त इहा मुंहिंजी कंटिन्यूटी आहे, त मूंखां हिकिड़ी शइ जेकी हमेशह थी वेंदी आहे, त हू रिकॉर्ड मूंखे लॻो रिकॉर्डिंग थिए बि रिकॉर्डिंग कोन थींदी आहे, त मूं जॾहिं बॉइल कया फिर राइस में रिकॉर्डिंग कई, पर मूंखां कोन थी, मूंखे लॻो रिकॉर्डिंग थिए पई। सो ख़ैर ॾुखिया कोन्हनि पंहिंजो राइस बॉइल करणु, बसि मां खे बॉइल करे ऐं हिन में थोरो लूणु विझी मां हिनखे बॉइल करे छॾियो, कंप्लीट बॉइल कयो, को बि न त कोई हिकिड़ी कनी छॾियो, ॿ कनी छॾियो, कुझु बि न, कंप्लीट बॉइल करे छॾियनि। हाणे जॾहिं हीअ थोरी नरम थी वेंदा, जेके बि पंहिंजो वेजिटेबल्स आहिनि नरम थी वेंदियूं, त हिन में राइस विझी सॼो मिक्स करे ऐं बंदि करे छॾींदसि। को दम शम कुझु बि न, त को दम पई ॾियां या छा कुझु कोन कंदसि, बसि सिंपल। अच्छा, बंद गोभी आहे न, हीअ कुक थियल हूंदी आहे, हीअ मतिलबु कची न आहे, कुक थियल हूंदी आहे। भाभी त असांखे बॉइल खाराई हुई, बॉइल त असांखे एॾो मज़ो आयो खाइण में, पर पंहिंजो हस्बैंड जो हिन में विझ राइस में खाई था ॾिसूं, त हिन में असीं फस्ट टाइम खाईंदासीं, ॾिसूं था हिन में कीअं थी लॻे, पर बॉइल त ॾाढी सुठी लॻी हुई। जी, चांवर थी विया रेडी, अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट थिया। जेतिरा चांवर आहिनि ओतिरा ई पंहिंजो वेजिटेबल्स वग़ैरह आहिनि, त सही थी वियूं, घटि वधि कोन थियूं। मूंखे लॻो मथां चांवर वधीक थी वञनि, तक़रीबन थींदो आहे मूंखां, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह सभु शयूं परफेक्ट थी वियूं। जी, चांवर बि अल्हम्दुलिल्लाह ॾाढा सुठा तयारु थी विया, मां चखे बि ॾिठा आहिनि। ऐं हीअ पंहिंजो चिकन तयारु थी वियो। हाणे इंतज़ारु आहे ज़ैद जो, हमज़ा जो। हाणे हमज़ा अची फीडबैक ॾींदो जॾहिं खाईंदो त कीअं थिया आहिनि। मूंखे फीडबैक खपे। फिलहाल तव्हां ॾेई छॾियो, तव्हां खाओ पिया त कीअं सही आहे, सुठो आहे। हमज़ा वरी कर चलो पोइ खाओ, तो पहिरीं ड्रेस चेंज कयो। जिते हमज़ा जे लाइ मूंखे हमज़ा खे ॾियां थी। हमज़ा त पहिरीं सामान खयो बि कोन्हे त। अच्छा, आइज़ क्लोज अथव, ओके। हिते बाबा, आइज़ ओपन। जी चाइनीज़, हाँ 1 मिनट जी। खाई फीडबैक ॾियो त कीअं थिया आहिनि। तो खरो तो बस हम पान खड़ा थी इसकी हम के रखा केरा उठा लो मुझो वो रखो सब सामान लेके। अच्छा मूंखे खाई त ॾेखार, थोड़ी तो दो ही सभु वेजिटेबल हिकिड़ो पहिरीं पाण खा, पाउं टोड़े ॾियां थी। पहिरीं हैंड सां करियां, को त पाण हथ सां खाए न, सां वधीक मज़ो ईंदो आहे। अचे वठो ॿुधी, चलो हाणे खाई ॿुधायो। सची यमी आहे। चलो हाणे अल्लाह हाफ़िज़ ॾिदाई कयो। ठीक है, थैंक यू दादा। हमारे व्लॉग ॾिठो अगरि त असांखे व्लॉग करो, सब्सक्राइब कजो, लाइक कजो। अल्लाह हाफ़िज़। बस ध्यानु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ठीक है, अल्लाह हाफ़िज़।